नाज़रीन, खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। अवां खे मटियारी का ख़बर ॾींदाणूं त मटियारी में सरकारी ऑफिसर ऐं असिस्टेंट डायरेक्टर एंटी करप्शन ज़िले मटियारी इरफान अली अरबाब चयो आहे त करप्शन असांजे माशरे में नासूर आहे। इन लाइ अॼु असां सभिनी खे गॾिजी उहो अहद करणो पवंदो त करप्शन जे नासूर खे ख़तमु करण लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं त जीअं पंहिंजे ईंदड़ नसुलनि खे करप्शन खां पाक माशरो मिली सघे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार एंटी करप्शन मटियारी पारां तालका इस्पताल मटियारी का प्रेस क्लब मटियारी ताईं करप्शन खिलाफ़ निकंदड़ आगाही रैली के खिताब कंदे कयो। इन मौके ते रैली में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी गुलाम सबर मला, असिस्टेंट कमिश्नर मटियारी, असिस्टेंट कमिश्नर हाला, असिस्टेंट कमिश्नर सैदाबाद समेत एंटी करप्शन, पुलिस, रेवेन्यू, तालीम, सेहत, सोशल वेलफेयर ऐं ॿियनि खातनि जे ज़िले ऑफिसरनि, मौजूद शहरियुनि, शागिर्दनि ऐं मक़ामी सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।